GSN, मां रुबीना सिद्दीकी, असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर टंडो मोहम्मद खान। मां गवर्नमेंट के इहो ई चवंदसि, हेॾनि ॾींहंनि खां हेॾा मुलाज़िम सिंध जा तव्हांजी पंहिंजी हुकूमत हूंदे तव्हां एॾो ज़ुल्म जबर कयो वेठा आहियो। DRA पेंशन जा कानून नवां ठाहे रुगो सभु कुझु हड़प करण में केसिताईं, आख़िर केसिताईं सिंधी क़ौम धरतीअ जा माण्हू तव्हांजी तकलीफ़ुनि जे जबर जे हेठि हूंदा, आख़िर केसिताईं? मां चवां थी असांजो हर हिकु माण्हू अञा निकितो न आहे। अगरि निकितो त तव्हां काॾे वेंदा? जंहिं तव्हांखे वोट ॾेई खटरायो, जंहिं तव्हांजो साथ ॾिनो, जंहिं तव्हांजा रस्ता खोले तव्हांखे भली कार कयो, अॼु तव्हां उन्हनि जे घरनि में पेट बुखायल ॿारनि खे मारण था चाहियो। तव्हां सोचो, असां जॾहिं पेंशन ते ईंदासीं असांजा जवान ॿार छा पीउ माउ खे ॾियनि था? केरु ॾींदो? छा अॼु पंहिंजो पोड़ो पीउ मां दर वञी पिनंदो? शर्म, शेम ऑन पीपी तव्हां घटि में घटि एतिरो त कयो जो सुभाणे तव्हां उन रस्तनि तां उन रोडनि तां लंघी सघो। केसिताईं तव्हां ॿाहिरि मुल्कनि में रहंदा? भले तव्हां सिंध विकिणी खाई वञो, पर तॾहिं बि तव्हां कॾहिं बि कामयाबु न थींदा।